खानपुर मार गंबट काजी अहमद मांझंद में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में महफ़िलूं मुनक़िद कयूं वयूं। खानपुर मार जी टाउन कमेटी में कोठायल मिलाद जी महफ़िल में बिटशा खां आयल बिटाई जे फ़क़ीरनि बिटाई जी वाई पेश करे माण्हुनि खे विजदारी कयो, जॾहिं त मुख़्तलिफ़ नातख़्वाननि नातियूं पढ़ियूं। गंबट जे ख़ानगी स्कूल में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तक़रीब में शागिर्दनि हमद शरीफ़ ऐं नातियूं पढ़ी ॿिन्ही जहाननि जे सरदार खे सलाम पेश कयो। काज़ी अहमद जे प्रेस क्लब में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तक़रीब में नातख़्वान मंज़ूर सोलंगी नातियूं पढ़ियूं। मांझंद में अंजुमन हुसैनी तरफ़ां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशी में जश्न विलादत रैली कढी। रैली जी बाज़ार पहुचण ते दुकानदारनि गुलनि जी वर्खा करे आजियां कया। इन मौक़े ते जश्न मिलाद जी ख़ुशी में मिठाइयूं पिणु विरायूं वयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk